अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहिनि दोस्तों। अॼु जे हिन वीडियो मां तव्हांखे सिंधी मशहूरु अदाकार ऐं डायरेक्टर ज़ाहिद सिद्दीकी जी कहाणी ॿुधाइण वारो आहियां त अदाकार ज़ाहिद सिद्दीकी कॾहिं ऐं किथे पैदा थियो, सिंधी शोबज़ में कहिड़ा कम सरअंजाम ॾिनई। दोस्तों तव्हांखे हिकु गुज़ारिश कंदो, जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे लाइक न कयो त वीडियो खे लाइक कयो, ऐं जेकॾहिं तव्हां पहिरियों दफ़ा मुंहिंजे यूट्यूब चैनल ते आया आहियो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां तव्हांजो को बि ख़र्चु न थींदो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी। दोस्तों अचो त अदाकार ज़ाहिद सिद्दीकी जी ज़िंदगी ते नज़र विझूं। दोस्तों सिंध जो मशहूरु अदाकार ऐं डायरेक्टर ज़ाहिद सिद्दीकी उर्फ़ शेर 20 जुलाई 1973 ईस्वी में ज़िले दादू भरथां ॻोठ दब्बू में जनमु वरितो। ज़ाहिद ख़ान मैट्रिक ताईं तालीम पंहिंजे अबाणे ॻोठ दब्बू मां कयईं। 1992 ईस्वी में इंटर दादू मां कयईं। ज़ाहिद ख़ान सिद्दीकी फ़नी शुरूआत 1994 ईस्वी में स्टेज ड्रामनि मां कयईं। हिन स्टेज ते 20 खां 25 ड्रामा कया ऐं दाद माणियो। बाद में जॾहिं निजी सिंधी टीवी चैनलनि जो दौरु अची वियो त ज़ाहिद सिद्दीकी 2002 ईस्वी में KTN ते पहिरें मज़ाहिया ड्रामा सीरियल मामा लालू में कमु कयो, जंहिंजो राइटर ज़ाहिद सिद्दीकी पाण ऐं डायरेक्शन सैयद यार मोहम्मद यारी शाह ॾिनी। मज़ाहिया ड्रामो मामा लालू में ज़ाहिद सिद्दीकी किरदारु पिणु अदा कयो। उन खां पोइ ज़ाहिद सिद्दीकी ड्रामा सीरियल ॾोरापो में वलनि जो रोल अदा कयो। ज़ाहिद सिद्दीकी मशहूरु कंदड़ ड्रामो पत्थर जा माण्हू हो। पत्थर जा माण्हू ड्रामे में ज़ाहिद सिद्दीकी शेर जो किरदारु अदा कयो। उन करे ज़ाहिद सिद्दीकी बदिरां शेर जे नाले सां पूरे सिंध अंदरि मशहूरु आहे। ड्रामा सीरियल पत्थर जा माण्हू बाद ज़ाहिद सिद्दीकी KTN ते केतिरा ई ड्रामा कया। ज़ाहिद सिद्दीकी KTN खां अलावा सिंध टीवी जे मज़ाहिया ड्रामो मश्किरनि जे ॻोठ में सेठ धनु धोबी तौरु किरदारु अदा करे रहियो आहे। धरती टीवी जे ड्रामे ॾाढनि जो ॾेह में ज़ाहिद सिद्दीकी पिणु किरदारु अदा कयो आहे। हिन पहिरीं फिल्म धरती में कमु कयो। टेलीफिल्म धरती ज़ाहिद सिद्दीकी जी कैरियर जी पहिरीं फिल्म हुई, जंहिंमें हिन हीरो जो रोल अदा कयो। धरती टेलीफिल्म शानदार कामयाबी बाद ज़ाहिद सिद्दीकी केतिरा हिट टेलीफिल्म कया, जिन मां ग़ुलामी, वाह लालू वाह, पोती ऐं पग, हुब्दार अली, कचे जो कंधार, पैगाम, ज़ख़्मी शेर, ज़िद्दी शेर, जोशीलो ऐं टेलीफिल्म आख़िरी जंग समेत हिन केतिरा ई शानदार फिल्म कया। ज़ाहिद सिद्दीकी केतिरा ई टेलीफिल्म पंहिंजे डायरेक्शन में पिणु ठाहियूं आहिनि, जंहिंमें टेलीफिल्म बाग़ी शेर ऐं टेलीफिल्म खूनी शेर समेत केतिरा ई फिल्म शामिल आहिनि। ज़ाहिद सिद्दीकी KTN ते 6 सोप सीरियल ड्रामा कया, जंहिंमें कारा ककड़, कॾहिं त मिलंदासीं, पत्थर जा माण्हू, बाज़बान, कंडनि जी सेज ऐं सोप सीरियल उॾाम शामिल आहिनि। ज़ाहिद सिद्दीकी केतिरनि ड्रामनि ऐं फिल्मनि जा राइटर तौरु स्क्रिप्ट पिणु लिखिया, जंहिंमें मज़ाहिया ड्रामा सीरियल वाह लालू वाह, तुंहिंजी लय ऐं टेलीफिल्म ग़ुलामी ऐं टेलीफिल्म जोशीलो समेत ॿिया शामिल आहिनि। ज़ाहिद सिद्दीकी की 1995 ईस्वी में म्यूज़िक पुल में सरकारी नौकरी पिणु वरिती। हिन वक़्तु हू टैक्स क्लर्क आहे। हिन 2005 ईस्वी में शादी बि कई, जंहिं मां हिन खे 3 ॿारनि जो औलाद थियो, पर अॻिते हली हिन जो पुटु कंहिं हादिसे सबबि फ़ौत थी वियो। हिन वक़्तु हिन खे 2 न्याणियुनि जो औलाद आहे। दोस्तों ज़ाहिद सिद्दीकी तमामु मशहूरु अदाकार आहे। हिन वक़्तु दादू में रिहाइश पज़ीर आहे। दोस्तों उमेद कयां थो त अदाकार ऐं डायरेक्टर ज़ाहिद सिद्दीकी उर्फ़ शेर जी ज़िंदगी बाबति मुकमिल स्टोरी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। स्टोरी पसंदि अचण ते वीडियो खे लाइक कयो, ऐं जेकॾहिं तव्हां हिन वक़्तु असांजे यूट्यूब चैनल सिंध जी मालूमात खे सब्सक्राइब न कयो त चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कंदा। हिन वीडियो बाबति कमेंट ज़रिए पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। मिलंदासीं कंहिं ॿिए नई वीडियो में। हिन वक़्तु ख़ुदा हाफ़िज़।